नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं ठुल में अस्पताल रोड तां चोरी कंदे हिक हमराह खे शहरनि पकड़े वरितो आहे। शहरनि हमराह खे तशद्दुद जो निशानो बणाए रसम सां ॿधी छॾियो। तशद्दुद सबबि हमराह रड़ियूं कंदो रहियो ऐं शहरी तमाशो ॾिसंदा रहिया। पुलिस इतला ते पहुची हमराह खे हिरासत में वरितो आहे, जॾहिं त हमराह खे थाणे ते मुंतकिल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं त ठुल में अस्पताल रोड तां चोरी कंदे हिक हमराह खे शहरनि पकड़े वरितो। शहरी हमराह खे तशद्दुद जो निशानो बणायो। तफ़सील मालूम कंदासीं हफ़ीज़ उमरो खां। जी हफ़ीज़। बिल्कुल ठुल जे ए सेक्शन थाने जे अस्पताल रोड ते शहरी आहे अब्दुल्ला इब्राहिम जे घर मां ॾींहं ॾेठे जो वॉशिंग मशीन चोरी कंदे जेको हमराह पकड़िजी पियो। मोहल्ले वारनि खे पकड़े मार कुट करे ऐं हथ ऐं जेको आहे पेर उनखे रस सां ॿधी तशद्दुद जो निशानो बणायो। तशद्दुद निशानो बणाइण बाद इतला मिलंदे ई ए सेक्शन पुलिस पहुची वई ऐं जेको पकड़ियल चोर जो इल्ज़ाम आहे मोहल्ले वासियुनि जो चोर आहे उनखे पुलिस वठी करे ए सेक्शन थाणे ते मुंतकिल करे छॾियो आहे। उन हवाले सां मुंहिंजो राब्ते थियो आहे एसएचओ ठुल सां लियाकत लाशारी ॿुधायो त इहे मामले जी जांच करे आहियूं त हीउ मामिलो आहे छा, वाकई ही चोर आहे या को ॿियो को मामिलो आहे। जेकॾहिं चोर निकितो उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे केस दाख़िल कयो वेंदो। जी वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।